तो संगत रोज छोड़ने टाइम थी जूस तैयार थियण वारो आहे न थधो न आहे सलाद प्यारींदो 21 तारीख़ जो रोज़ो जेको हाणे पाण सहरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत छा आखिर खुश हो तबियत सही तो उम्मीद क्या सब ठीक होंदा करन होंदा तो भाईजान फर्स्ट अवल तव्हांखे मां ॿुधायां अॼु काओ रोज़ो आहे अॼु 20 रोज़ो आहे सो 20 रोज़ो आहे अॼु असां उथिया आहियूं महिल टाइम वेयर एक मिनट भाईजान 6:18 छंदा असां उथिया सवेल आहियूं मतिलबु फ्रेश हाणे ॾियूं सो हाणे फर्स्ट अवल अल्लाह पाक जो फ़र्ज़ु अदा कयूं नमाज़ टे पारी जी अदा कयूं उहा पढ़ी वरी तव्हां सां मिलूं था अॼु माजिद सां मिलणो आहे थोरो असांखे छो माजिद जी तबियत खे थोरो ॿूसड़ थी वियो आहे तव्हांखे माजिद सां अॼु मिलायूं था सो पहिरियों असां नमाज़ तव्हां बि पढ़ो भाईजान त भाईजान पाण वञूं था पिया किथे था वञूं जानी लोद ते केॾे था वञूं लोद ते केॾे समन गॾु छो हिन बुखार जा मलेरिया समझो था न मलेरिया चलो चल सलाम या शेख शाला यान खैर खुश यार इनके बुखार है चेक कयो सर वठो रब्बुल आलमीन जो फकीरन के तकलीफ हूंदी है हमेशा दिस इज द ज़ाइवन जाने अबू दे हलूं दा व्हाट इज थारा जले माशू गडी भाईजान ताया सलाम आया न असांदे वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह दानिश भाई ताए सलाम ना जे माजिद के सलाम जो वालेकुम अस्सलाम दानिश भाई खुश आयो ठीक आयो सब सही आ सजी संगत ॾिसंदड़ असांखे मोहब्बत ॾींदड़ सजी संगत खे असांजो सलाम ताए छा थियो बटड़ी मूसड़ में मूसड़ अची वियो तमाम जेको आहे न असां जेको आहे न अल्लाह जा दादला ई प्यारा आहियूं असांखे केॾी महिल बुखार मलेरिया हूंदो आहे केॾी महिल एच पायलोरी हूंदो आहे अल्लाह माफ़ करे अल्लाह करीम आहे अल्हम्दुलिल्लाह नाउ वी आर गुड आई एम फाइन अल्हम्दुलिल्लाह ॾिसण वारा उमेद आहे त सभु ख़ुशि हूंदा ऐं मुंहिंजी दुआऊं आहिनि पाक पंजनि जे सदके अल्लाह पाक सभिनि जी हिफ़ाज़त फरमाईंदो ऐं सभिनि खे जेको आहे सो पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो रोज़ जो टाइम दिया है हलंदा हिते न तू जो सब्सक्राइब कयो वाह समझ के मां वञे तो घर टाइम दियो मां वञा घर रोज़ जो टाइम भाई जना हिते थई मां वञे तो संगत रोज़ छोड़ने टाइम थी वियो छो रोज़ो छोड़ियो असां सां गॾु सऊदी कतल रखूं असां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाह सां रोज़ा क़बूल मंज़ूर खोल बिस्मिल्लाह पानी प्यार बाबा वरी अॼु समोसा आहे छा ठहिरायो अथई फरहान टिक्को वाला केएफसी हा नी मज़ो अथई सुकून ईअं जिगर ईअं सॼो थधो थींदो जीअं पाणी लहंदो वञे छा था कयो पिया भाईजान मानी झलियल आहे भाॼी झलियल आहे जूस बन रहा है उनजे करे जूस था ठाहियूं केले जो ऐं चीकू जो प्यारियो था असांखे न साईं तव्हांखे प्यारियूं था तमामु प्यारी शइ आहे रस वहेस थी सफ़ा ॾिसण वारा ॾिसंदा त वात उन्हनि जो पाणी कंदो इंशाअल्लाह तव्हांखे अहिड़ो मज़ो ईंदो चवंदा त असांखे भई इहो जूस खपे ठाहियो हाँ भाईजान तव्हां ॾिसी रहिया आहियो महिल जूस तयारु थियण वारो आहे
तूने परे दी परे दी बयान जूस यार थधो ना है अलाए छो ना थधो ना है सलाद प्यारी दो प्यार वासांगे अरे वाह सलाह रोची संगत फिर जूस वूस पी थियासीं मन अॼु खेरनि जी मतिलबु भलारी राति आहे 21 जी सो असां साॻे पंहिंजे शेड्यूल ते वञूं था उसां असांजी निकिरे असांजी घेटी निकिरो नूब इंसानु हूंदो आहे बोट हूंदो आहे मुंहिंजे ख़्याल में पबजी जो हूंदो आहे त संगत पाण वेठा आहियूं छो वेठा आहियूं संगत पाण वेठा आहियूं संगत वई आहे मानी खाइण अचे वग़ैरह जिद तो करे मैंने जगह मां इंसान आयो जो नूब ओयो मोबाइल टेम्परेचर थी वई था संगत फाइनली रोटी अची वई आहे तव्हां ॾिसो भवान मोबाइल खे छॾियोसि भला इसको तो मैं नहीं बोलूँगा पबजी लवर हलो मानी खाऊं तव्हां खाओ सलाह दो भुख लगी आहे असांखे छो इफ़्तारी मतिलबु नॉर्मल कई आहे गेम खेलूं भाऊ जी भाऊ अब आ गेम स्टार्ट कर तो संगत पाण मानी वानी खाधीसीं हाणे थोरो खेलंदासीं पबजी चलो जे पबजी संगत अचो चाय पियो सलाह दो भाऊ माइक बंदि कंदा तव्हां अरूब हे भाऊ ॾिसो हिते हिननि मूंखे यार नंगो बिहारियो आहे यार मूंखे अहिड़ी ड्रेसिंग पातल आहे रॉयल पास वारा कपिड़ा यार बेस थो कयो अथई जाई जीअं टाइम थो थिए 1:50 1 छा 50 मिंट वाह 50 न पाण हाणे हलूं था घर जी तरफ़ उसां असां अॻियां असां पहुचूं हलो उसां ते पुॼूं जल्दी भाई यार ब्रेक ताईं फेल आया वाला आख़िरी बंदे खे न मारे सघिया मूंखे ॾुख आहे वॾो असांजो डिनर विञाए छॾियो तव्हां डिनर अहिड़ो बहितरीनु डिनर कयूं आख़िरी बंदे खे न मारे सघियो छा कनि अरे जोन में किन आया ऐसा तो होगा भैया चलो चलें घर पाण खेरनि सां घर मोटी आयासीं हिनमहिल 3 था थियनि ॼाण मुलनि उथारियो ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधायां अॼोको जेको रोज़ो आहे न भाईजान रोज़ा त माशाल्लाह सभु रोज़ा आहिनि पर जेको अॼोको रोज़ो आहे छो जो 21 तारीख़ जो रोज़ो जेको हाणे पाण सहरी कंदासीं हज़रत अली साईं जी शहादत जो रोज़ो हज़रत अली अलैहिस्सलाम वॾियूं हस्तियूं आहिनि सो उमेदु कंदमि त सभिनि रखियो हूंदो छो जो कुझु माण्हू रोज़ा न रखंदा आहिनि पोइ उहे अहिड़ा रोज़ा रखंदा आहिनि जीअं जुमे जो 21 23 25 मतिलबु जेके बि आहिनि बहरहाल मां चवंदुमि यार सभु रोज़ा रखो छो जो रोज़ा रमज़ान मुंहिंजो फेवरेट महीनो हूंदो सो मुला उथारनि वरी तव्हां सां मिलूं त संगत जीअं त सहरी असांजी रेडी आहे मां अॼु वरी कराई आहे बिरयानी छो जो मुंहिंजी फेवरेट आहे मुंहिंजे भाउ जी फेवरेट आहे ॾिसो सो असां बिरयानी खे टेस्ट कयूं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कीअं रोज़ो सहरी में बिरयानी माशाल्लाह मज़ेदार अचो खाओ सलाह दो जीअं त पाण खेरनि सां सहरी 21 रोज़े जी डन करे आयासीं चांहि पीआसीं हर शइ करे आयासीं जस्ट बुर्श रहियल आहे जेको कयूं था छो जो अञा आहिनि आई थिंक 18 मिंट आहिनि अञा सो अॼु पाण ते व्लॉग ईंदा कयूं उमेद आहे की असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो सो हाणे जो असांखे इजाज़त माशाल्लाह दोन में याद अस्सलाम वालेकुम जियो